नाज़रीन, सिंध समाचार में अवां खे भलीकार आऊं आहियां ताहिरा वज़ीर। सब खां पहिरीं अवां खे ख़बर ॾियूं मोरो मां, जिते दादू रोड ते कार ऐं ट्रैक्टर में टक्कर थियण सबबि ज़ख़्मी थियल ॿिनि ॼणनि मां हिकु नौजवान अकबर उनड़ दम ॾेई छॾियो। अवां खे ॿुधायूं पिया मोरो लॻ पेश आयल हादसे जे हवाले सां दादू रोड ते कार ऐं ट्रैक्टर में टक्कर थियण सबबि ज़ख़्मी थियल ॿिनि ॼणनि मां हिकु नौजवान अकबर उनड़ दम ॾेई छॾियो। पुलिस मूजिबि हादसे जी रिपोर्ट दाख़िल करे ट्रैक्टर खे तहवीज़ में वरितो आहे, जॾहिं त फौती जो मड़ ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो। मोरो मां टाइम न्यूज़ रिपोर्टर वहीद मस्तोई असां सां लाइन ते मौजूद है। जी वहीद मस्तोई, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी ताहिरा, मोरो वेझो दादू रोड हाफ़िज़ अब्दुर्रहमान अब्बासी जे कोर्ट वटि कार ऐं ट्रैक्टर में ज़ोरदार टक्कर थी पई, जंहिंजे नतीजे में ॿ ॼणा अकबर उनड़ ऐं रियाज़ कंहिं ते ज़ख़्मी थी पिया, जिन खे तालुक़े अस्पताल मोरो पहुचायो, जिते ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद ॾिनी वई। जंहिं ते ज़ख़्मी अकबर उनड़ जी हालत नाज़ुक हुजण करे हुनखे नवाबशाह अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जेको काज़ी अहमद वटि पहुचण दौरान जेको ज़ख़्मनि जा सूर नसां ते फौत थी वियो, जंहिंजो मड़ ॿीहर तालुक़े अस्पताल मोरो आंदो वियो, जिते क़ानूनी घुरिजूं पूरियूं करण बैदि संदसि वारसनि हवाले कयो वियो। संदसि वारस किरसन वालिद क़ाबिल उनड़ ॿुधायो त मुंहिंजो पुटु ॻोठ खां जो ही पंहिंजे माइटनि सां मिलण लाइ वञी रहियो हो त अहिड़े हादसे जो शिकार थियो आहे। ग़रीब मिसकिन आहियूं, जॾहिं त होॾां हद जे थाणे कोराई पुलिस अहिड़े केस जेको आहे दाख़िल करे छॾियो ऐं ट्रैक्टर पंहिंजी सर्विस वठी छॾियो आहे। जी महिरबानी अवां जी वहीद मस्तोई तफ़सील ॾियण लाइ। रोड हादसे में ज़ख़्मी थियल नौजवान दम ॾेई छॾियो आहे। मोरो मां वहीद मस्तोई तफ़सील ॿुधारियो हो। उपचाणी भरिसां सांगड़ नवाबशाह मेन रोड ते ॿिनि मोटरसाइकिलनि में आमूं साम्हूं टक्कर थियण सबबि ज़ख़्मी थियल टिनि ॼणनि मां हिकु ॼणो फौत थी वियो। हादसे जे ज़ख़्मी ग़ुलाम मोहम्मद ज़रदारी ज़ख़्मनि जा सूर न सहंदे नवाबशाह अस्पताल में दम ॾिनो। अवां खे ॿुधायूं पिया गुपचाणी मां, जिते सांगड़ नवाबशाह मेन रोड ते ॿिनि मोटरसाइकिलनि में आमूं साम्हूं टक्कर थियण सबबि ज़ख़्मी थियल टिनि ॼणनि मां हिकु ॼणो फौत थी वियो आहे। गुपचाणी मां टाइम न्यूज़ रिपोर्टर नज़ाकत अली असां सां लाइन ते मौजूद है। जी नज़ाकत अली, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी गुपचाणी भरिसां सांगड़ नवाबशाह रोड ते अली जान बिरोही स्टाफ वटि ॿिनि मोटरसाइकिल में आमूं साम्हूं टक्कर थी वियो। जे नतीजे में मोटरसाइकिल सवार ॿ ॼणा ग़ुलाम मोहम्मद ज़रदारी ऐं नवाबशाह वासी अशरफ राजपूत सख़्त ज़ख़्मी थी पिया, जॾहिं त ॿिन्ही ज़ख़्मियुनि खे गुपचाणी पुलिस नवाबशाह अस्पताल पहुचायो, जॾहिं त ज़ख़्मी ग़ुलाम मोहम्मद ज़रदारी जी ज़ख़्मनि जा सूर न सहंदे नवाबशाह अस्पताल में फौत थी वियो। जी महिरबानी अवां जी नज़ाकत अली तफ़सील ॾियण लाइ। शहदाद कोट जे निशान ग्राउंड पाड़े में मक्सी बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो। झेड़े दौरान लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया। तव्हां खे ॿुधायूं पिया नाज़रीन, शहदाद कोट मां, जिते मक्सी बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो, लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पुलिस मूजिबि झेड़े जी NC दाख़िल करे ज़ख़्मियुनि खे मेडिकल लेटर ॾेई अस्पताल मुंतक़िल कयो आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था इसहाक बोज़दार खां। जी इसहाक बोज़दार, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तारा, शहदाद कोट ए सेक्शन थाणे जे हद निशान ग्राउंड मोहल्ले में ॿारनि जी मामूली ॻाल्हि तां मक्सी बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो, जंहिंजे नतीजे में लठियूं, डंडा ऐं सुरटा लॻण करे ॿिन्ही धुरनि जा 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में आशिक मक्सी, ख़ालिद मक्सी, ग़ुलाम अब्बास मक्सी, वहीद मक्सी, मुर्तज़ा मक्सी ऐं नवीद मक्सी शामिल आहिनि, जॾहिं त सभिनी ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो। ॿिए पासे ए सेक्शन थाणे ते ॿिन्ही धुरनि जे फ़िरियाद ते हिक ॿिए जे माण्हुनि मथां NC दाख़िल कराई वई। पुलिस ॿिन्ही धुरनि जे 4 ॼणनि खे गिरफ़्तार करे लाकअप हवाले करे छॾियो आहे। जी तारा, महिरबानी अवां जी इसहाक बोज़दार तफ़सील ॾियण लाइ। कुंडरी वेझो ॻोठ मांझाकर में पाणी जे खॾ में नींगर ॿुॾी फौत थी वियो। फौती नींगर जे मड़ खे तालुक़े अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो। तव्हां खे ॿुधायूं पिया कुंडरी मां, जिते ॻोठ मांझाकर में पाणी जे खॾ में नींगर ॿुॾी फौत थी वियो। फौती नींगर जे मड़ खे तालुक़े अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो। कुंडरी मां टाइम न्यूज़ रिपोर्टर अनिल कुमार मकवाणा असां सां लाइन ते मौजूद है। जी अनिल कुमार, कहिड़ा तफ़सील आहिनि? बिल्कुल तारा, कुंडरी भरिसां मांझागर में सूबाई वज़ीर नवाब तैमूर टालपुर जे हाजी कांजी कोहली जो पुटु 12 वारे जो मासूम निगर करनो कोहली ज़राई ज़मीन में बनी के पाणी फराहम कंदड़ डुगडुगी वारे खॾे में किरण सबबि ॿुॾी फौत थी वियो। निगर खे तालुक़े अस्पताल कुंडरी आंदो वियो, जिते डॉक्टरनि पारां हुनजे फौत थियण जी तस्दीक़ कई हुई। जंहिं बाद फौती निगर जे वारसनि ॿुधायो त हू बनी में फसल जी पोखाई करे रहिया हुआ त ॿारड़ो रांदि कंदे पाणी जे खॾे में किरी पियो। जंहिं बाद असां काफ़ी ॻोल्हा कई त हुनजो लाश जेको हुआ खॾे मां मिलियो। होॾां फौती निगर जी लाश घर पहुचण ते कोहराम में घर में रोज़ राड़ो मची वियो। जी ताहिरा, महिरबानी अवां जी अनिल कुमार मकवाणा तफ़सील ॾियण लाइ।
नाज़रीन, चूंडको में पोरियत के तशद्दुद ऐं तज़लील करण वारे अमल ख़िलाफ़ ॻोठाणनि एहतजाज कयो। ॻोठाणनि चयो त जागीरानी बिरादरी जे माण्हुनि पोरियत जी तज़लील कई, पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार नथी करे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे बलोच खान चांडियो। हींअर मौजूद आहियूं नाला तालुके खेवारी थाने जी हद में, जिते गुज़िरियल ॾींहुं जेको आहे नौजवान ते तशद्दुद करे ऐं हुन जे कपिड़नि खां आजो करे ऐं हुन जी जेका तज़लील कई वई आहे, उन हवाले सां रहवासी जेके ॻोठाणा आहिनि उहे सांगड़ ऐं चूंडको रोड ब्लॉक करे बीठा आहिनि। पुछंदो हुनजो छा चवणु। ज़मीन आहे उते जागरानी बर्म खाते जो छोकिरो पाणी वेही रहियो हुयो। अॼु खां महीनो अॻु में भेल तऊं महामारी थी जागरानी सां जागरानी चयो त सबक़ सेखारींदासीं। छोकिरो जॾहिं वाटर जे समावत वियो त 20 खां 25 माण्हू निकिल हुया, जेको हिनखे नागो करे न त तमामु घणो तशद्दुद कयो वियो। तशद्दुद खां पोइ हिनखे एॾी तज़लील कई वई, हिनखे पेशाब पियारियो वियो ऐं इंसानी बेरहमती कई वई। पुलिस कुझु बि तदारक न करे सघी। अॻु मिसाल हिकिड़ो हिननि पिस्टल जा फेर पे कया, छुरियूं पयूं, जंहिंजे करे असांजा वॾा विया, उन्हनि सां मुतमिन थी विया। वॾनि चयो बाबा, हुननि चयो असांजी वरी नाजाइज़ी न कंदासीं। वरी 6 महीना अॻु वरी असां सां नाजाइज़ी कयऊं, वरी बि फ़ैसिलो थियो जंहिंमें ठही आहे, हुननि चयो वरी असीं नाजाइज़ी न कंदासीं। हाणे इहो टियों चकर असां नाइंसाफ़ी थी वई आहे। पंहिंजो माण्हू पाणीअ जे वारे ते वियो, हुनखे डुकायो वियो आहे, बेनाकुन सां वाक़ियो कयो आहे, बेदर्दी कई आहे, इंतिहा ज़ुल्म आहे। असांजो इन्हनि सभिनी खे अर्ज़ु आहे, RPO आहे, SP आहे, DIG आहे, त इन जी मदद कई वञे। गुलाम अकबर ऐं नालो छा अली भर ख़ुदि जेको आहे मोटर जे काफ़िले ते जेको आहे हुनजो साइड करे हुनखे रोड ते पकड़ियो वियो। हुन ग़रीब खे उघाड़ो नागो अहिड़ो कयो वियो ऐं हुन सां तमामु बेहुरमती करे जेको आहे हुनखे पोइ गोॾ बदिराई वई ऐं हुनखे जेको आहे चयो हाणे तूं घणो कंदे असां तोखे मारींदासीं। तव्हां हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो इहो चवणु आहे त गुज़िरियल ॾींहुं जेको आहे असांजे नौजवान खे तशद्दुद करे तज़लील करे वीडियो वायरल कयो वियो ऐं अफ़सोसनाक वाक़ियो आहे त जेको आहे हींअर ताईं पुलिस कंहिं बि क़िस्म जी मदद न कई आहे, न इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि हिन वाक़िए जो नोटिस वरितो आहे। हिननि जो इहो आहे त हे जेका तज़लील ऐं तशद्दुद कयो वियो आहे, इन जे जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे उनखे सख़्त सज़ा ॾिनी वञे। हिननि SSP खैरपुर DIG सखर ऐं वसव वारनि खे अपील कई आहे त हे जेको अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे, गिरफ़्तारी जो मुतालबो करे रहिया आहिनि। कैमरामैन इमामुल शेख सां गॾु बलोच खान चांडियो जी रिपोर्ट मां ॾिठी नाज़रीन। उन खां पोइ अव्हांखे ख़बर ॾियूं दरिया ख़ान मरीमा, जिते टावर चौक वटि मलिक ऐं राजपूत बिरादरी जे ॿिनि धुरनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो। झेड़े दौरान लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। दरिया ख़ान मरीमा अव्हांखे ॿुधायूं पिया, टावर चौक वटि मलिक ऐं राजपूत बिरादरी जे ॿिनि धुरनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो। लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। वधीक तफ़सील मालूम कयूं था अब्दुल हफ़ीज़ पल खां। नाज़रीन, अव्हांखे ॿुधायूं पिया, दरिया ख़ान मरीमा टावर चौक वटि मलिक ऐं राजपूत बिरादरी जे ॿिनि धुरनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थियो। लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 5 ॼणा ज़ख़्मी थिया। पुलिस मूजिबि NC दाख़िल थियण बैदि ॿिन्ही धुरनि जे 2 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। हैदराबाद ज़िले इंतिज़ामिया पारां फ़नकारनि जी मदद सां शहबाज़ फ्लाईओवर वटि कोरोना वबा बाबति आगाही ॾींदे शहरनि में मास्क विरहाया। उन मौक़े ते फ़नकारनि शहरनि खे कोरोना वबा खां बचण लाइ सफ़ाई रखण ऐं एहतियात जी अपील बि कई। हैदराबाद मां फैज़ खोसो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी फैज़ खोसो, कहिड़ा तफ़सील आहिनि? हैदराबाद में कोरोना जी वबा बाबति फ़नकारनि जी मदद सां आगाही मुहिम हलाई वई आहे। आगाही मुहिम जे सिलसिले में मुख़्तलिफ़ फ़नकारनि शहर जे शहबाज़ फ्लाईओवर हेठियां माण्हुनि खे कोरोना जी वबा जे नुक़साननि बाबति आगाही ॾिनी ऐं पब्लिक तौरु प्राइवेट गाॾियुनि में सफ़र कंदड़ माण्हुनि खे मास्क पिणु पाराया। आगाही मुहिम में नामियारे मज़ाहिया फ़नकार कादिर बख्श मिठू, नामियारे रागी मज़हर हुसैन, सरवर सखीरानी, ताहिर मिठू, फ़नकारा सकीना जे ग्रुप ऐं ॿियनि शिरकत कई। फ़नकारनि माण्हुनि खे मास्क पाइण ऐं सैनिटाइज़र जे इस्तेमाल बाबति आगाही ॾींदे चयो त कोरोना ख़तरनाक मर्ज़ आहे जेको तेज़ी सां फैलिजी रहियो आहे। एहतियाती उपाउ वठी कोरोना खे फैलिजण खां रोके सघिजे थो। उन मौक़े ते मौजूद शहरी तहलके जे मुख़्तियारकार अबूबकर सदायो ॿुधायो त डिप्टी कमिश्नर हैदराबाद फवाद गफ़ार सूमरो जे हिदायतनि तहत शहर में न रुगो कोरोना SOP ते अमल कराए पियो वञे, पर गॾोगॾु आवाम में आगाही मुहिम बि शुरू कई वई आहे त जीअं माण्हुनि खे कोरोना जो शिकार थियण खां बचाए सघे। महिरबानी अव्हां जी फैज़ खोसो तफ़सील ॼाणण लाइ। घोटकी वेझो ॻोठु कलंदर बख़्श संदराणी वासी ॻोठाणनि इल्ज़ाम मणींदे चयो त बासर हथियारनि जी ज़ोर ते खेनि यगमाल पणाए 500 कणक जूं बोरियूं खणी विया आहिनि। तव्हांखे ॿुधायूं पिया, घोटकी मां ॻोठु कलंदर बख़्श संदराणी वासी ॻोठाणनि इल्ज़ाम मणींदे चयो त बासर हथियारनि जी ज़ोर ते खेनि यगमाल पणाए 500 कणक जूं बोरियूं खणी विया आहिनि। ॻोठाणनि DIG सखर समेत पुलिस जे आला अमलदारनि खां नोटिस वठी इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था घोटकी मां माजिद संघड़ खां।
जी माजिद संघर कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल तारा घुर्की जे कचे मां जवाबदार घर बातनि खे यरमाल बणाए 500 मण कणक जूं बोरियूं खणण खिलाफ़ सुंदराणी बिरादरी जे माण्हुनि एहतजाज कयो आहे। घुर्की भरिसां आंदर सुंदराणी थाणे जे हेठ कलंदर बख़्श जे रहवासी कलंदर बख़्श सुंदराणी ऐं ॿियनि स्टाफ नाले एहतजाज कंदे चयो आहे त जवाबदार शफ़क़त उर्फ़ शपलो सुंदराणी, शौकत सुंदराणी, बाबर सुंदराणी पंहिंजे साथियुनि अमानुल्लाह ठहीम, माशूक ठहीम, बहादुर बाजकाणी, राहिब बाची ऐं ॿियनि सां गॾिजी करे घर ते चढ़ाई करे घर बादनि खे यरगमाल बणाए 500 कणक जूं बोरियूं खणी फरार थी विया आहिनि। पर आंदर सुंदराणी थाणे जी पुलिस बासरनि जे वंगारू वहंदे उन्हनि मथां केस दाख़िल नथी करे। एहतजाज कंदड़ कलंदर बख़्श सुंदराणी ऐं ॿियनि जो चवणो हो त मामले जो IG सिंध, DIG सखर, SSP घोटी, डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज घोटी ऐं ॿिया वस वारा नोटिस वठी घर मां चोरी थियल कणक वापसि कराए जवाबदार मथां केस दाख़िल कयो वञे, न त ॿी सूरत में SSP घोटी जे ऑफिस वारो एहतजाजी मुज़ाहिरो करे दर्ज कयो वेंदो। जी महिरबानी अमां जी माजिद संघर तफ़सील ॾियण लाइ। हटड़ी वेझो ॻोठ शेर मोहम्मद गोपांग वासिन बास बिल्डर जे मुबैना ज़ियादतनि ख़िलाफ़ हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाज कंदड़ ॻोठाणनि चयो त बास बिल्डर पुलिस जी मदद सां केतिराई घर ड्राहे पट करे खेनि बेघर कयो आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया हटड़ी वेझो ॻोठ शेर मोहम्मद गोपांग वासिन बास बिल्डर जी मुबैना ज़ियादतनि ख़िलाफ़ हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो कयो। वधीक तफ़सील मालूम कयूं था हैदराबाद मां इम्तियाज़ खोसो खान जी। इम्तियाज़ खोसो कहिड़ा तफ़सील आहिनि? ताहिरा हटड़ी जो ॻोठ आहे शेर मोहम्मद गोपांग, उतां जे रहवासी औरतनि, मर्दनि ऐं ॿारनि घर ड्राइण खिलाफ़ प्रेस क्लब साम्हूं ॿिए ॾींहुं बि एहतजाजी मुज़ाहिरो करे अलामती बुख हड़ताल जारी रखी। इन मौक़े ते दानिश गोपांग, मुजाहिद गोपांग, बशीर गोपांग ऐं ॿियनि मुबैना तौर ते इल्ज़ाम हुयो त बासर बिल्डर इलाइक़े वासी इम्तियाज़ गोपांग ऐं हटड़ी थाणे जी पुलिस सां मिली इन्हनि जा 1 दर्जन खां वधीक घर ड्राहे पट करे छॾिया आहिनि। इन्हनि जो चवणु आहे त कुझु ॾींहं अॻु मामनि ऐं भाणेजनि में झेड़ो थियो, जहिड़े में इम्तियाज़ गोपांग जी वालदा ऐं हुनजो हिकिड़ो भाउ क़तल थियो, जंहिंजे क़तल में इन्हनि जो परे परे ताईं को बि तालुक न आहे। पर हटड़ी थाणे जी पुलिस इम्तियाज़ गोपांग जी ते उन्हनि खिलाफ़ ऋण ॿारे ॾिनो आहे। इन्हनि जो चवणु आहे त बासर बिल्डर घर ख़ाली हुअण सबबि इन्हनि जा घर ड्राहे हुन ज़मीन ते मुबैना तौर कब्ज़े जी कोशिशि पियो करे, जंहिं वाक़े खिलाफ़ इन्हनि हटड़ी थाणे ते रिपोर्ट दाख़िल कराई आहे। गॾोगॾु SSP, DIG ऐं AIG हैदराबाद जी ऑफिस में बि दरख़्वास्तूं दाख़िल करायूं आहिनि, पर को बि इन्हनि जो तदारुक करण लाइ तयारु न आहे। इन्हनि IG सिंध समेत वस वारनि खां मुतालबो कयो आहे त इन्हनि जो जेके घर ड्राहे इन्हनि खे बेघर कंदड़ बासर शख़्स ऐं बिल्डर आहिनि उन्हनि खिलाफ़ कार्रवाई करे इन्हनि खे तोहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फराहम कयो वञे। जी ताहिरा, महिरबानी अव्हां जी इम्तियाज़ खोसो तफ़सील ॾियण लाइ। सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट जे MS डॉक्टर मोइन सिद्दीकी चयो आहे त दादू में कोरोना जी सूरत-हाल इंतिहाई गंभीर थी वई। 24 कलाकनि में 42 नवां केस ज़ाहिर थिया ऐं 80 नमूना वरिता विया, जन मां 42 ॼणनि खे कोरोना जी तस्दीक थी आहे। अस्सलाम वालेकुम डियर कलीग्स फ्रॉम दादू डिस्ट्रिक्ट। मूंखे ॿियो को फोरम मुनासिब न पियो लॻो या मूंखे न पियो ॻोल्हे सघिजे जे मां कुझु ॻाल्हियूं तव्हां सां शेयर कयां, इन करे मजबूर थी मूं हिन फोरम खे इस्तेमालु करणु चाहियो। मूं कल्ह बि DHO साहब ऐं सिविल सर्जन दादू सां इंटरेक्शन कयो हो। ॻाल्हि इहा आहे त दादू जा केसिस तमामु घणा असांजी लैब में पॉजिटिव अची रहिया आहिनि। जेके बि दादू मां सैंपल्स अचनि था असां वटि उन्हनि में more than 70%, about 70% are positive. सभ खां वधीक ॾुखी ॻाल्हि इहा आहे त almost those who need oxygen therapy उहे सभु जा सभु असां वटि एडमिट था पिया थियनि। हिन वक़्तु मुंहिंजो कोविड वार्ड जेको 32 बेड्स ते मुश्तमिल आहे, जंहिंमें ICU, HDU ऐं आइसोलेशन सेटअप आहे, उहे सभु जा सभु खचाखच भरिजी चुका आहिनि ऐं उहे सभु दादू सां मोस्टली 90% जेके एडमिटेड पेशेंट आहिनि उहे बि या दादू शहर जा आहिनि या दादू ज़िले जे मुख़्तलिफ़ तइलक़नि मुख़्तलिफ़ UCs जा आहिनि। त मुंहिंजी रिक्वेस्ट आहे तव्हां जेके डॉक्टर साहिबान आहियो, कलीग्स गॾु असां गॾु रहिया आहियूं, या ख़ासि करे जेके हींअर हेल्थ मैनेजमेंट टीम सां वाबस्ता आहिनि, DHO साहब, सिविल सर्जन साहब,
तव्हां थोरो असांजे बर्डन पंहिंजे हॉस्पिटल में शेयर कयो त कम अज़ कम सिर्फ़ु उहे पेशेंट जेके सिर्फ़ु ऑक्सीजन जी ज़रूरत आहे ॿिए के ICU सेटअप लाइ भली असांखे मोकिलियो, वेंटिलेटर सपोर्ट लाइ भली असांखे मोकिलियो, बायपेप सीपेप लाइ भली असांखे मोकिलियो, पर कम अज़ कम जिन खे रुगो ऑक्सीजन जी सपोर्ट जी ज़रूरत आहे, जेके ऑक्सीजन खां सवाइ नथा रही सघनि, इवन सिंगल ऑक्सीजन 10 लीटर 5 लीटर ते सेचुरेशन ड्रॉप पई थिए, कम अज़ कम तव्हां उन्हनि खे पंहिंजे हॉस्पिटल में एकमोडेट कयो, पंहिंजो ऑक्सीजन कंजम्पशन, पंहिंजो ऑक्सीजन रिक्वायरमेंट, पंहिंजी ऑक्सीजन परचेज तव्हां वधायो, ऐं पोइ जेको तव्हांजो आइसोलेशन वार्ड आहे कम अज़ कम सिलेंडर ते सेंटर सिस्टम ऑक्सीजन जो न बि आहे त कम अज़ कम सिलेंडर्स ते तव्हां कम अज़ कम 15-20 मरीज़ पाण वटि आराम सां अकोमोडेट करे सघो था। मूंखे हाणे सोल्ड आउट जो लफ़्ज़ इस्तेमालु न कयो चइजे, पर हाउसफुल जो मूं बोर्ड बैक लॻाए छॾियो आहे ऐं को बि नॉन पेशेंट असीं वठण जी पोज़ीशन में कोन आहियूं। हथा कि पंहिंजे सेवन शहर जो बि जेकॾहिं को पेशेंट ईंदो या सयाम शहर ज़िले जो या सेवन जे मुख़्तलिफ़ UC जो को पेशेंट ईंदो असां उन्हनि खे मुमकिन आहे पाण वटि अकोमोडेट न करे सघूं या उन्हनि खे अॻिते फॉरवर्ड कयूं, पर जहिड़ो हाल आहे त अॻिते केयर करो उन्हनि खे वठंदो, उन करे महिरबानी करे मुंहिंजी इन रिक्वेस्ट खे कंसीडर कयो ऐं दादू जी सिविल अस्पताल में या मेहर जी सिविल अस्पताल में, कैन शाह जी तहलका अस्पताल में, जोही जी कैन तहलका अस्पताल में उते तो ऑक्सीजन कैपेसिटी वधायो, ऑक्सीजन सिस्टम रखो। हिकु नेशनल क्राइसिस आहे, हिन में असांखे सीरियसली ऐं जॉइंटली सोचणो पवंदो त असीं कीअं माण्हुनि जी ज़िंदगी बचाए सघूं। हिकिड़ो इदारो एतिरो बर्डन बर्दाश्त नथो करे सघे ऐं माण्हू अॻिते वञण लाइ सची ॻाल्हि आहे नवाब शाह वञण लाइ तयारु कोन्हनि के, जामशेर वञण लाइ तयारु कोन्हनि के, सभु को सावण अचण लाइ राज़ी थिए थो, पर सावण में हाणे का गुंजाइश कान रही आहे वधीक माण्हू खे अकोमोडेट करण जी। अॼु जी लिस्ट में तव्हां ॾिसंदो त अॼु बि कम अज़ कम 80 माण्हू पॉज़िटिव आया आहिनि 120 मां, त सिचुएशन तमामु ख़राबु आहे। अचो त गॾिजी हैंड टू हैंड ॾेई माण्हुनि जी ज़िंदगी बचाइण लाइ सीरियसली सोचूं, गवर्नमेंट खां सपोर्ट हासिल कयूं। सेक्रेटरी साहब तमामु सपोर्टिव रहिया आहिनि, मिनिस्टर साहब सपोर्टिव रहिया आहिनि, डॉक्टर सिकंदर मेमन साहब तव्हांजे पंहिंजे ज़िले जो आहे उहो तव्हांजी फुल सपोर्ट कंदो। मां बि तव्हां हर वक़्तु हाज़िर आहियां, मुंहिंजी सॼी टीम तव्हां हर वक़्तु हाज़िर आहे। मां कॾहिं बि इनकार कोन कयो दादू जे पेशेंट खे वठण खां, पर जॾहिं कैपेसिटी न आहे त पोइ मां हाणे सची ॻाल्हि बेवस वठनि ॿार छॾिया वारी हालत में अची वियो आहियां। तंहिं करे सभिनि खे गुज़ारिश आहे त इन ते सोचो त जीअं माण्हू ज़िंदगी बची सघनि। हिन खां पोइ अञा अलाए छा अचिणो आहे, ईद मथां आहे बाकुर पाईंदासीं, हिक ॿिए खे चुमियूं ॾींदासीं, हिक ॿिए जे घर में वेंदासीं, रिज़ल्ट छा निकिरंदी सोचूं था त वार कान जी था वञनि, त इंडिया जहिड़ी सूरत खां बचण लाइ कुझु असांखे डू मोर करणो पवंदो। थैंक यू वेरी मच। रिपड़ी मामा के ख़बर ॾियूं, बासरण जी मुबैना नाइंसाफ़िन ख़िलाफ़ ॿुढड़ी औरत ॿारनि समेत प्रेस क्लब पहुची एहतजाज कयो। एहतजाज कंदड़ औरत जो चवणु हो त बासर मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि, नोटिस वठी इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। रिपड़ी मामा के ॿुधाइनि पिया बासरनि जी मुबैना नाइंसाफ़िन ख़िलाफ़ ॿुढड़ी औरत ॿारनि समेत प्रेस क्लब पहुची एहतजाज कयो। ॿुढड़ी औरत दाहियो त बासर मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि, नोटिस वठी इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। रिपड़ी मामा के ॿुधाइनि पिया बासरनि जी मुबैना नाइंसाफ़िन ख़िलाफ़ ॿुढड़ी औरत ॿारनि समेत प्रेस क्लब पहुची एहतजाज कयो आहे। ॿुधाइनि पिया नाज़रीन, रिपड़ी मां बासरनि जी मुबैना नाइंसाफ़िन ख़िलाफ़ ॿुढड़ी औरत ॿारनि समेत एहतजाज कयो। वधीक तफ़सील मालूम कयूं था नियाज़ मोहम्मद ख्वाजा खां। जी नियाज़ मोहम्मद ख्वाजा, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल अव्हांखे ॿुधाईंदा त रिपड़ी जी रवासण आहे पीरसन औरत साहिब खातून चंवर, ज़ाल आहे मरहूम गुल मोहम्मद चंवर जी रिपड़ी प्रेस क्लब पहुची क़ुरान शरीफ़ ऐं मासूम ॿार लाइ साण करे एहतजाजी मुज़ाहिरो कंदे दायो आहे त पंहिंजे ई बिरादरी जा उबाद शुक्रा, नादर पंवर, वज़ीर पंवर, मुजाहिद पंवर, असांजे मासूम न्याणी ऐं पुट
तां गैर इख़लाक़ी हरकतूं कंदा पिया अचनि। चङनि मुड़ुसनि खे दांह ॾियण तां मस्जिदी असांजे घर कुहाड़ियूं खणी मारण लाइ हमिलो करे आया ऐं मुंहिंजे पुट न्याज़ मोहम्मद तौर खे मारकुट पिणु कई। मुंहिंजा वार पिणु पचिया ऐं धिका ॾिना। टई ॿाहिरि ख़तरनाक माण्हू आहिनि, असांखे उन्हनि मां ख़तरो आहे। उन लाइ उन्हनि SSP खैरपुर DIG सखर IG सिंध ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त खुदारा हिननि पुराणनि जे सदके नोटिस वठी असांखे इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ ॾियारियो वञे। ॿिए पासे उन्हनि किताब ॾींदे चयो त न त मजबूर थी असीं पाण खे बाहि ॾेई ऐं छाड़े मारे छॾींदासीं। जी महिरबानी अवांजी नियाज़ मोहम्मद ख्वाजा तफ़सील ॼाणण लाइ। चंबड़ शहर गंदगी जे वर चढ़ी वञण करे शहरी सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। तफ़सील ॿुधाए रहियो आहे दिलीप कुमार। नाज़रीन, चंबड़ टाउन कमेटी इंतज़ाम में ना हली करे अक्सर शहर जा जेके इलाइक़ा गंदगी जे वर चढ़ी विया आहिनि। जेका गटर नाला उहो उथरण करे शहरी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इन सिलसिले में अचो त शहरियुनि सां ॻाल्हि ॿोल करियूं, हू छा था चवनि। मेन घटी आहे जेका तव्हां घटी ॾिसो पिया, इहा घटी मेन घटी आहे जितां स्कूल जा ॿार बि मटींदा आहिनि ऐं असां गॾु हिते पासे में मस्जिद बि आहे ऐं हीअ गटर वग़ैरह जेको जो इन जी का बि सफ़ाई कोन थी थिए ऐं पाणी वग़ैरह जेको गॾु करे हासेकार राति जो जेको वही मशीन हलंदी आहे उहा मशीन कोन थी हले। राति जो जेको जो हासेकार पाणी खे रोके ऐं इहो पाणी विकियो वेंदो आहे, उहो इन करे उनखे रोकियो वेंदो आहे नालनि में। पोइ असांजे हिते घटियुनि में इन्हनि में पाणी ईंदो आहे, गॾु थी वेंदो हलियो आहे। असां हिनखे चई TMO खे ऐं उन खां पोइ असां हिन जेके बि सॼी इंतिज़ामिया आहे उन कंहिं न कंहिं ते उहो उछलाए छॾीनि ॻाल्हि। AC साहिब खे बि ॿुधायो आहे, उहो AC साहिब ख़ुदि बि जेको हुते विज़िट कयो आहे त अञा ताईं कंहिं क़िस्म जी का बि रिज़ल्ट कोन निकिती आहे। असां में मस्जिद में माण्हू कता अचनि, ॾिसो मस्जिद जी असां नालियूं रोज़ु पाण साफ़ था करियूं। भंगियुनि खे चई थकिजी विया आहियूं, पैसा बि ॾियूं था पोइ बि कोन था अची साफ़ करनि। हालत आहे सॼो पाड़ो असांजा निमाज़ी छॾे विया आहिनि अचणु हिन में। रोज़ निमाज़ जे लाइ किथां अचनि, तव्हां पाण ॾिसो न। इससे बच्चे परेशान हैं, पानी भरने के लिए भी परेशानी होती है बच्चों को। समझा, भंगी को बोलो, भंगी बोलते हैं हम क्या तुम्हारे नौकर हैं क्या। भंगी वाले जाते जाके टाउन ऑफिसर को बोलो, टाउन ऑफिसर बोलते हैं कि भाई भंगियों को बोलो। भंगी बोलते हैं हम टाउन ऑफिसर में टाउन में जाओ। है किसको बोले, हम कहाँ जाएं, आप खुद इंसाफ कर सकते हो। सही असांजा ज़ुल्म आहे, नालो साफ़ कोन थो थिए। असांजा घर किरी आहिनि, ॾार पइजी विया आहिनि घरनि में। ॾिसो पैसा वठो, भंगियुनि खे न को पैसा था ॾियनि न कुझु। सॼो रोड पाणी थियो पियो आहे, तलाउ थियो पियो आहे ऐं 2 चक्कर दाऊं किरियो है। क्या हालत लगी पड़ी है, नमाजी निकलते हैं, नमाजी से भी बेनमाजी हो रहे इधर। न रमजान का इतना में मेरे घर की हालत देख लो क्या है। पानी चल रहा है रोड के ऊपर को। मैं पुलिस में भी जाऊंगी, उधर भी जाऊंगी, कोई कुछ नहीं करता। इधर आके देखो मेरे घर की हालत देखो, मेरे घर में भी पानी बढ़ रहा है। तमाम शहरनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। इन्हनि जो चवणु आहे त टाउन इंतज़ाम ई न हली करे जेको सफ़ाई वारो अमलो आहे उहो कमु नथो करे। अक्सर इलाइक़ा शहर जा जेके गंदगी जे वर चढ़ियल आहिनि, इन्हनि खे घुरिजे त फौरी तौर ते नोटिस वठी सफ़ाई सुथराई जो निज़ाम खे बहितर बणायो वञे। कैमरामैन राजा अल्ताफ़ उमरानी सां गॾु दिलीप कुमार, टाइम न्यूज़ चंबड़। दिलीप कुमार जी रिपोर्ट मां ॾिठी। नाज़रीन, सिंध समाचार में फ़िलहाल एतिरो ई। अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।